प्यारियूं सखियूं, अॼु असीं हिते गॾिया आहियूं ख़ासि हिकु ॻाल्हि करणु त असांखे पंहिंजे सिंधी चैनल जी ज़रूरत आहे ऐं इहा ॻाल्हि असीं चाहियूं था त सरकार जे कन ताईं पहुचे। असांखे जेको वेझराई में फ़ैसिलो थियो आहे उहो अहिड़ो असांजे फेवर में कान्हे, इन लाइ असीं वधीक अॻिते वधंदासीं, असीं अपील बि कंदासीं ऐं अॻिते वधीक कोर्ट में बि वेंदासीं जेका आहे सुप्रीम कोर्ट। पर असांजी मर्ज़ी आहे त असीं सभिनी माण्हुनि खे चऊं जेके बि सिंधी आहिनि जिते बि आहिनि उहे सभई पंहिंजी सिग्नेचर कनि, पंहिंजियूं सही सां चवनि त असांखे 24 कलाकनि वारे सिंधी चैनल जी ज़रूरत आहे ऐं उहे सभु ख़त असीं मोकिलियूं सरकार खे। इन जे लाइ तव्हीं हिते वेठियूं आहियो त तव्हांखे हिकु ख़ासि असीं वेनती था करियूं त तव्हीं ही पनो जेको असां ठाहियो आहे तव्हांजे लाइ उहो तव्हां पनो खणी वञो ऐं पोइ भराइजो। हीउ जेको ख़त आहे उहो आहे लिखियलु असांजे प्राइम मिनिस्टर खे ऐं इन खां पोइ हीअ जेके तव्हां ॾिसंदा हेतिरा कॉलम्स आहिनि, इन में सभई पंहिंजो नालो, फ़ोन नंबर, ईमेल ID ऐं सिग्नेचर कराइनि। त मुंहिंजे हिसाब सां हिन पने में अॻियां पुठियां ॾिसंदा त गॾु करे 50 खनि ताईं सयूं कराए सघो था। पंहिंजे घर जे आस पास ऐं घर जे भातियुनि खे न विसारिजो, साहेड़ियुनि खे बि न विसारिजो, सभिनी खां सयूं ज़रूरु कराइजो। असीं जेका कोशिशि करे रहिया आहियूं उन में मां चाहियां थी तव्हां सभिनी जो साथ। कहिड़े नमूने में? तव्हां जुदा जुदा शहरनि में तव्हांजा माइट रहनि था, तव्हीं असांजूं ही सॉफ्ट कॉपीज़ जेके आहिनि ख़त चाहे इहे लेटर्स उहे तव्हीं पंहिंजे माइटनि खे मोकिलियो ऐं उन्हनि खे चओ त तव्हीं जिते बि चेटी चंड जो प्रोग्राम थिए थो उते जे बानीकारनि खे वञी चओ त ही असांजो जेको कमु आहे तव्हां वटि जेके बि दर्शक ईंदा, जेके बि सिंधी ईंदा प्रोग्राम ॾिसणु, उन्हनि जो ज़रूरु हिन पने ते हिकु सिग्नेचर जो नमूनो ज़रूरु वठनि ऐं उहे पोइ सिग्नेचर्स कराए जेके पना आहिनि हिकु कॉपी कढाए पाण वटि ज़रूरु रखनि। उते जेकॾहिं को उन्हनि वटि MLA आहे या कॉर्पोरेटर आहे त उनखे वञी ॾियनि ऐं उनखे ॿुधाइनि त ॾिसो हेतिरा सभु सिंधी आहिनि हिन शहर जा जिन खे ज़रूरत आहे पंहिंजे चैनल जी, छो जो ॿोली आहे असांजी सुञाणप। असीं सिंधी आहियूं ऐं पंहिंजी सुञाणप खे क़ाइमु रखण जे लाइ ज़रूरी आहे त असां वटि हिकिड़ो सिंधी चैनल हुजे। उन सां हिकु ॿी ॻाल्हि बि थींदी त असांजा जेके ॿार आहिनि उहे सिंधी सिखंदा ऐं जेके कलाकार आहिनि उहे पंहिंजे कला जो जॾहिं जोहर ॾेखारींदा ऐं नंढा ॿार जॾहिं इहो गीत संगीत ड्रामा ॾिसंदा ॿुधंदा त ज़रूरु सिखंदा। ऐं नंढे हूंदे तकड़ में ॿार बि सिखी वञे थो सिंधी में ॻाल्हाइणु, चाहे एक्टिंग करणु या त वरी गीत ॻाइणु। सो तव्हां सभिनी खे इहा ई असांजी गॾिजी असां सां इहा कोशिशि करणी आहे, छो जो असीं सभु आहियूं हिक ॿिए जा साथी हाथ बढ़ाना। तंहिंजे करे असां सभिनी खे गॾिजी करे हीउ कमु करिणो आहे जीअं असांजी ॿोली सदाईं रहे क़ाइमु ऐं असांजी सुञाणप हुजे सदाईं क़ाइमु। जय झूलेलाल।